दिवाली 2018। इस साल दिवाली का त्योहार 7 नवंबर 2018 को बुधवार के दिन मनाया जाएगा। दिवाली पूजा का शुभ मुहूर्त शाम 5:57 से रात 7:53 तक रहेगा। अमावस्या तिथि का आरंभ 6 नवंबर 2018 को रात के 10:27 को होगा। अमावस्या तिथि का अंत 7 नवंबर 2018 को रात के 9:31 को होगा। नाज़रीन, आवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्ता ताकि कपरो का खबर ॾींदा हलूं त कपरो में हिंदू मज़हबी त्योहार ॾियारी जंहिंखे खुशियुनि जो त्योहार चवंदा आहिनि, भॻवान श्री राम जे 14 साल बनवास कटे अचण ऐं वापसि अयोध्या अचण जी ख़ुशी में हिंदू मज़हब जे माण्हुनि दीप ॿारे रोशनी कई। इन ॾींहं खे दीपावली जे नाले सां चवंदा आहिनि, जंहिंमें भॻवान गणेश, भॻवान विष्णु ऐं माता लक्ष्मी जी पूजा थींदी आहे। पूजा खां पहिरीं हवन कंदा आहिनि, जंहिंसां माता लक्ष्मी प्रसन्न थींदी आहे, उन्हनि जी मनोकामना पूरी कंदी आहे। इन हवाले खां ॾिसूं था हरीश चुलबुल जी रिपोर्ट में। खां पहिरीं मां सभिनी खे ॾियारी जूं वाधायूं चवंदुसि ऐं ॿी ॻाल्हि त हीअ जेको ॾियारी में असीं पूड़ी यूज़ कंदा आहियूं, ॾियारी पूजन पूड़ी। हिन पूड़ी में सिंदूर आहे, काफ़र आहे, धूप आसा परी आहे। इहा असीं शेवा जे तौर ते इस्तेमालु कंदा आहियूं। असीं पाण बि हिते दुकान ते शेवा कंदा आहियूं। बाबा वेंदो आहे शहर में, माना सभिनी खे असीं परचेज़ बि हिते कंदा आहियूं। इन हिसाब सां ॾियारी ॾींहुं मेन शइ आहे ॾियारी पूजन पूड़ी। ॿी ॻाल्हि इहा त जीअं श्री रामचंद्र भॻवानु 14 साल बनवास कटे माता सीता खे जीअं आज़ादु करायो, बनवास कराए, उन जी ख़ुशी में असीं ॾियारी मल्हाईंदा आहियूं। ऐं जय श्री राम। हीअ जेको सो अॼु ॾियारी जो मौक़ो आहे ऐं ॾियारी जे हवाले सां जेको सॼो कमुकारु हले पियो। ऐं हीअ असांजी जेका पूड़ी आहे त ॾियारी जी पूॼा जे टाइम ते कमु ईंदी आहे। ऐं हीअ मुंहिंजो अॼु खां धंधो कोन्हे, बहरहाल तक़रीबन 10 साल खां वठी धंधो करे थो ऐं असांजो माइटनि धंधो आहे। हीअ जेको ॾियारी आहे जेको सो श्री रामचंद्र बनवास भोगे ऐं पंहिंजी सीता स्त्री खे वठी पंहिंजे घर आयो आहे ऐं उन जी ख़ुशी में जेको ॾियारी कंदा आहिनि ऐं जेको इहो हवन कंदा आहिनि, आरती कंदा आहिनि, ख़ुशियूं मिलाईंदा आहिनि, फटाका ॿारंदा आहिनि। जेको पूरी पई आहे असां वटि हथ में, जेको असांजे इहा असांजी ॾियारी जेको पूॼा थींदी आहे उन में असांजे इहा तमामु घणी ज़रूरी हूंदी आहे, छो त इन जे बिना असांजी जेको पूॼा आहिनि उहा कंप्लीटेड न हूंदी आहे। तंहिंजे करे इहा पूरी मां ईअं ख़रीद करणु आयो आहियां ऐं इहा पूरी असांजी जेको पूॼा में तमामु ज़रूरी आहे, तंहिंजे लाइ मां इहा पूरी ईअं ख़रीद करणु आयो आहियां पूॼा जे लाइ। ऐं ॾियारी जो त्योहार आहे, असीं सभु गॾिजी मल्हाईंदा आहियूं, तमामु सुठे नमूने सेलिब्रेट कंदा आहियूं। सभई गॾिजी पाण में भाउर सभु गॾु थी असां दिवाली तमामु सुठे नमूने सेलिब्रेट कंदा आहियूं। इहो ख़ुशी जो त्योहार हूंदो आहे। असीं चाहियूं था असीं इहे ख़ुशियूं पाण में गॾिजी हिक ॿिए जी हिमत वधायूं। इहे ख़ुशियूं असां हिक ॿिए में सेलिब्रेट कयूं, हिक ॿिए जी हिमत वधायूं, इहे ख़ुशियूं ॾेई उदासी कंहिंजी परे कयूं। छो त इहो मौक़ो साल में हिकु मरतबा असांखे मिले थो ऐं असीं सभई गॾिजी हिक ॿिए खे ख़ुशी जो इहो त्योहार ख़ुशी ॾियूं।